जय जय राधा रमण हरि बोल। 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 हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि पियानो रखिए, पियानो। बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। सभी गायो ताड़ी की सेवा प्रेम सा। हरि बोल हरि बोल। जय जय राधा रमण 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 हरि बोल। गायो जय जय राधा रमण हरि। ओ जय जय राधा रमण हरि। गाओ गाओ जय जय राधा रमण। ए भाव सां पुकारो जे भाई। ॾिसो जॾहिं बि असां सत्संग कीर्तन में वेहूं न, कोई सौदो करण वेंदा आहियूं, अगरि नंढे में नंढो सौदो बि हूंदो आहे त हुनजी कोई न कोई शर्त हूंदी आहे, कोई न कोई नियम हूंदा आहिनि, कोई न कोई कानून हूंदा आहिनि। चाहे संसार में नंढे में नंढो सौदो कयो, तीअं भगवान जी भक्ति हिकिड़ो सचो सौदो आहे। जेके संत ऐं भक्त मिली कंदा आहिनि उन्हनि में बि केवल हिकिड़ी शर्त हूंदी अथव। कहिड़ी ख़बर अथव? केवल भाव रखिणो आहे भीतर। गाविए सुनिए मन रखिए भाव। भीतर भाव हुजे त भगवान जल्दी मिलंदा आहिनि। तव्हां भाव सां पुकार कयो त भगवान कीअं न ॿुधंदा। मिली करे चओ भाई जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। जय न भाई हथ मथे करे प्रेम सां ओ जय जय राधा रमण हरि बोल। प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। प्यारो राधा रमण प्रेम सां गाओ ओ जय जय राधा रमण हरि बोल। प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। प्यारो राधा रमण हरि बोल। ओ हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। सभई गायो जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। बोलो जय जय राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। अरे इन नाम जी बेअंत महिमा तो। अगर कोई माण्हू जीवन जे पहिरीं श्वास खां वठी अंतिम श्वास ताणी प्रभु जे नाम जी महिमा करे, भगवन नाम जी महिमा करे, त श्वास घटि पइजी वेंदी, पर महिमा अञा बेअंत आहे। बेअंत आहे। निरंतर हर संत हर भक्त नाम जी महिमा गाए रहिया आहिनि। चओ हरे राम जय श्री कृष्ण। चओ न भाई। और नाम भी गायो जय जय राधा रमण। जय जय राधा रमण हरि बोल। बोलो जय जय राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। हिकिड़ी मां
मां तव्हांखे कथा ॿुधायां घटना, ध्यान सां श्रवण कंदो? आवाज अचे थी आख़िरी ताणी? हाँ, ध्यान सां। ॾाढी सुंदर हिकु बार घटना थी। भगवान जा प्यारा श्री चैतन्य महाप्रभु, तव्हां नालो ॿुधियो हूंदो, गौरांग जिन खे चवंदा आहिनि। भगवान श्री कृष्ण जो ही स्वरूप आहिनि चैतन्य महाप्रभु। उहे हिकु बार वञनि पिया संत, त हिकिड़ो छाछ ॾुध जो व्यापारी उतां अचे पियो। श्री चैतन्य महाप्रभु खे प्यास लगी। उन्हनि पुछियो, भाई तो वटि कुझु आहे? जी हाँ साईं, मूं वटि अथव। ॾुध पियो तो? ॾुध मटके में मटको लाहे ॾिनई। जी हाँ साईं, ॾुध पियो। और संत बि अहिड़ा मौजी, पूरो घड़ो ई खाली करे छॾियो, पूरो मट खाली ॾुध जो। चओ हरे राम। वध में वध माण्हू घणो पीअंदो भाई? गिलास, 2 गिलास, 3 गिलास। ओ संत अहिड़ा कि पूरो मटको खाली करे छॾियो। हाणे वो व्यापारी तो खुश थियो कि भाई हाणे पैसा मिलंदा। जी साईं पैसा ॾियो न जा। चई असां वटि त जेब ई कोन्हे भैया, पैसा काथां आणींदासीं? पैसा कोन्हे। जी मां फ्रीअ में कीअं पीआरां तव्हांखे? मुंहिंजो त व्यापार आहे, कुझु त तव्हांखे ॾियणो पवंदो। पैसा कोन्हे त ॿियो कुझु ॾेई वञो। चयूं भाई असां वटि त कुझु कोन्हे, मतलब जेब रखंदा ई कोन आहियूं। असांजा बस सेवादारी पोइतो अचई था, उन्हनि खां वठिजे, उन्हनि वटि मतां हुजे ई कुझु। ठीकु आहे, उन्हनि खां त वठंदुमि, पर तव्हां कुझु त ॾेई वञो। चई असां वटि हिकिड़ो खजानो अथई, चओ त तोखे ॾियूं। बाबा ॾियो। हथ अॻिते कई, झोली फैलाई। चई प्यारा उहो हथ में न ॾींदासीं, कन में ॾींदासीं। चओ हरे राम। बाबा कहिड़ो खजानो आहे, कन में छा ॾींदव? साम्हूं आयो त चैतन्य महाप्रभु चयो, मूं वटि जेको खजानो अथई उहो इहो ई खजानो अथई। कहिड़ो भाई? ओ जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, गाओ गाओ, प्यारो राधा रमण हरि बोल। गाइए। ओ जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। ओ व्यापारी चवण लॻो, साईं मूंखे त तव्हां ठगे छॾियो। हाँ, पूरो ॾुध खाली करे वयो ऐं बदले में तव्हां हे नाम था ॾेई वञो। जी भाई बस सेवादारी अचई था, उन्हनि खां वठिजां। संत हली विया चैतन्य महाप्रभु। वाकई बस सेवादारी पहुतो आया, उहे बि नचंदा गाईंदा गाईंदा आया। उन्हनि खे बीहारियो हुन, कि बीहो भाई, हिन महिल तव्हांजा गुरु साम्हूं साम्हूं विया आहिनि, कोई मुंहिंजो ॾुध पी विया आहिनि, पैसा न ॾेई विया आहिनि। चयो अथऊं सेवक पोइता अचनि था, उन्हनि खां वठिजो, तव्हां ॾियो पैसा। सेवक खिलण लॻा। चयूं खिलो छो था? चरिया जॾहिं गुरुअ वटि कुझु न मिले त सेवकनि वटि छा मिलंदी? अरे गुरु जॾहिं नथो रखे पैसा, असां बि कोन रखंदा आहियूं, असां वटि बि जेब कोन्हे। कि छा तव्हां बि न ॾींदव? चई असां वटि बि कोन्हे। चई भैया कुझु त ॾियो, बोणी त करायो घटि में घटि, सुबुह खां बीठो आहियां। उहो संत बि नाम ॾेई हली विया, तव्हां कुझु त ॾियो। चई असां वटि बि हिकिड़ो ई खजानो अथई, चओ त ॾियूं। ॾियो साईं, तव्हां बि ॾियो खणी, छा कंदव? कहिड़ो खजानो अथव तव्हां वटि? उन्हनि बि छा ॾिनो भाई? इहो ई नाम। ओ जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, गाओ गाओ, राधा रमण हरि बोल। जय राधा रमण हरि बोल। गायो जय जय राधा रमण। आवाज दो भाई। जय जय राधा रमण हरि बोल, राधा रमण हरि बोल। सेवक इहो चई हली विया। हे वीचारो वीचार करे कि यार मां त सुबुह खां ठगाइजी वियुमि। हाँ, कोई कम त थियो कोन, कुछ पैसा त मिलिया कोन। खाली वो मट खई, कपड़ो लगाई, मथे ते रखई, वापस घर पियो वञे। त वीचार कंदो वयो कि सुबुह खां कुछ मिलियो त ना आहे, पर संतन जेको ॾिनो आहे उहो ई जाप कर भैया। उन इहो ई कीर्तन कयो, जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। गाईंदो वयो हरि बोल चवंदो वयो। त उन महसूस कयो कि जेको मुंहिंजो खाली मट आहे, मटको जेको मथे ते रखियो अथई, उहो भारी तो थींदो वञे, ॾाढो भारी तो थींदो वञे, भारी तो थींदो वञे। आखिर खणी न सघियो, हेठि रखियो हुन। कपड़ो लॻल हुयो, कपड़ो हटाई, जीअं कपड़ो हटाई त सॼो जेको मट हुयो उहो सोन चांदीअ सां भरियल, सॼो सोन चांदीअ सां भरियल पूरो। हाणे वीचार करे व्यापारी कि भाई
ये मट त खाली करे छॾियो न संत, कीअं भरिजी वियो? त वीचार आयो कि अरे सुबुह साण उन संत इन मिट्टीअ जे मट खे स्पर्श कयो त अंदर सोन चांदी बणाए छॾियो। हाणे उन इहो वीचार कयो, उहो संत अगर हिन मिट्टीअ खे स्पर्श कंदो त छा न बणाए छॾींदो? असां जहिड़ो कोई हुजे या लालची माण्हू तो तुरंत उहो मट खणी करे सिधो सोनारे वटि पहुची वञे, चवण लॻाए भैया हिसाब लगाए, पर उन लालच न कई। कृपा समझी भगवान जी, वो सोन जो मट खणी फिटी कयो और सिधो डुकियो जाॾे संत डुकिया चैतन्य महाप्रभु। पोइतो पोइतो वयो, चरणनि ते किरी पियो, बाबा बीहो बीहो। छा थियो भाई, तोखे पैसा न मिलिया छा? चई मुंहिंजे औकात खां कई गुना वधीक मिलिया, पर मूंखे उहो कूड़ो धन न खपे। त छा खपई भाई? चई हाणे जेको नाम रूपी सच्चो धन तव्हां वटा उहो मूंखे ॾियो, मूंखे भक्तीअ जो रंग ॾियो, मूंखे कूड़ो व्यापार न करणो आहे, सच्चो व्यापार करणो आहे। तॾहिं चैतन्य महाप्रभु चयो भैया सोचे वटि, एॾो सरल कोन्हे भक्ति मार्ग में हलण। जेतिरो सरल तूं सम्झे तो, ॾाढी कठिन परीक्षा थींदे, ॾाढी परीक्षाऊं ॾियणी पवंदे। बाबा मां तैयार आहियां अगर तव्हां मूंसां गॾु आयो त बस। पोइ संतन चयो ठीकु आहे भाई, तैयार थी भक्ति करण जे लाइ। चई बाबा छा करणो पवंदो? चई कुछ बि न, बस भाव रख भीतर, ॿई हथ प्रेम सां मथे कर ऐं मिली करे गाए। छा गाए भाई? ओ जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण गाओ गाओ। ओ जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, प्यारो राधा रमण हरि बोल। गाइए जय जय राधा